टंडन जिया से जहयाती। भलागन किना पे वनी किथा मोट कई दई रेसे वयोस रईस कांबू खान ॾे। छो खैर में? रेसे मां पाण तव्हां ॾे अचां पियो, पर इहो शुक्र आहे जो तव्हां पाण हिते मिली विया। हुकुम कर पलिया, हिते ई ॿुधा कहिड़ो कमु आहे? रेसे बहादुर मुंहिंजी न्याणी खे कढी छॾियो आहे। छो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो अथसि छा? उनजो दिमाग़ ख़राब कयो वियो आहे। तव्हां पाण ॾिठो त हू चनेसर सां विड़ियो ऐं इल्ज़ाम वरी मुंहिंजी धीउ ते। सो रेस मां रईस कांबू खान सां मिली आहियां। मूंखे बहादुर खां ॿ ॻाल्हियूं वठी ॾियो। भले खान इहो ठीकु कोन थींदो तव्हां पाण में वेही हिन मसइले खे हल करियो ऐं बहादुर खे चओ त हाशिम सां ॻाल्हाए। रेस हू हाशिम जे चवण में न ईंदो। जॾहिं खां जेल मां निकितो आहे त हुनखे सौ मुंहुं ॾे बि कोन थो। भले खान वॾी ॻाल्हि करे छॾी अथई। मां चाहियां थो त तव्हां ॻाल्हायोसि। रईस कांबू खान बि इहो ई चयो आहे त रईस अनवर पाण ॻाल्हायोसि। अदा कांबू खान जो चवणु अखियुनि ते, पर वरी बि जे यार कम खे ठाहियो न त इहो बहितर आहे। रईस हू हाणे असांजे हथनि मां निकिरी वियो आहे। ठीकु आहे पलिया खान, ऐं ॻाल्हायांसि थो, पोइ ॾिसूं त छा थो थिए। ठीकु आहे रईस, पर ॻाल्हि विसारजो न। न न पलिया खान, मूंखे ॻाल्हि यादि रहंदी, ऐं ज़रूरु ॻाल्हाईंदोसांसि। सूबेदार सरवर सां हिसाब करणो आहे, इनखे छॾणो न आहे। छॾ यार, पुलिस सां मुंहुं अटकण अजायो आहे। तूं छॾ हिन ॻाल्हि खे, वेह जल्दी कर। हिनखे छॾणो न आहे। घणा ॾींहंनि बि लय कई आहे। वेठे सूबेदार सरवर पियो एॾी तकड़ बि चङी न आहे। भला को माइटनि जी शादी थी, छा जो तकड़ो थो वञे? छा थियो अथई चने सर, दिमाग़ कम नथो करे छा? तूं सूबेदार सिकंदर खे सम्झाईंदे या मां सम्झायांसि? वरी छा थियो आहे? हू मुंहिंजे रत जा पैसा थो फबाई वञे। चने सर तोखे ख़बर न आहे छा? उहे पैसा पिणे न बि वठी वियो आहे। बाबे खे पैसा ॾेई पोइ माण्हू मोकिलियसि मुंहिंजे बाबे खे फुरण जे लाइ। सिकंदर साहब ईअं छो कंदो? इन जी माना त तूं बि उन जी भर आ। पर यादि रखजांइ, चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। मूंखे ख़बर आ, चङी तरह ख़बर आ। जेॾी महिल बाबे खे पैसा ॾिने त ओॾी महिल कोई कोन हुयो, सम्झई? सिर्फ़ु इहा ख़बर सूबेदार सिकंदर खे हुई। पोइ कीअं ख़बर पई कंहिं ॿिए खे त बाबे खे पैसा आहिनि? वॾी ॻाल्हि थो करी, मूंखे त तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। ॾे त हाल सूबेदार सरवर, इहा तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा? चने सर ॻाल्हाई छा थो? मां तुंहिंजे कड़े ते कोन वेठो आहियां ऐं न ई मूं के तव्हांजा पैसा फबाया आहिनि जो होश मां निकितो थो वञी। चने सर छॾ यार, तूं हिन सां छो थो अटकी? पूरा तूं चुप कर, तूं चुप कर। हिन सां कीअं न अटकिया? ही सूबेदार सिकंदर सां ॿधल आ। चने सर तूं ॼाणी, सिकंदर ॼाणे, मूंसां या टोड़ा बि न कर। हाँ अरे चवी छा थो? अदा सोडा, मूंखे सॼी राति निंड ई न आई। छो भॼाई, का परेशानी हुई छा? मां कल्ह अधु बहादुर आंटा थी आई आहियां ऐं अधु बहादुर ससवी जे पोयां त हाणे हथ धोई लॻो आहे। अदा ससवी घर छॾे वञी माइटनि वटि वेठी आहे। भॼाई हूअं त बहादुर मिलण जुलण जो ॾाढो सुठो आहे, पर अलाए छो आशमारनि खां परे रहण लॻो आहे। ऐं हुन बहादुर खे आज़ाद बि करायो आहे। अहिड़नि माण्हुनि सां ठाह मुमकिन ई कोन हो, पर राणा साहब जहिड़ो माण्हू हाशिम वारा, रेस काबू खान जहिड़ी महबूब शख्सियत
ये न हो जाना न तो यो सिलसिलो मुमकिन ही को न हो। इन्हनि सभिनी गॾिजी नामुमकिन खे मुमकिन बणायो। बस रे यार लौंग वो ॿुधो कोन थई त काण किनी जे काण असां काण कढूं पिया कन जी। बाबा, ओ बाबा, बाबा तो की याद आ जॾहिं मां नंढड़ी हुयसि त मां तव्हांजे पेरनि ते मथो रखी सुम्हंदी हुयसि ऐं तव्हां मूंखे पंहिंजे पेरनि तां खणी पंहिंजे सीने ते सुम्हारींदा हुयो ऐं मूंखे चवंदा हुयो त अम्मा तुझी जाइ मुझे पेरन में न मुझे सीने पे आए, मुझे दिल में। बाबा बाबा मुझे वो जाए काने वही। ससी मुझो यो सागो ही सीनू मानून जे मणन ऐं तानन जख्मी करे दुआए दिए जख्मी मुझा पैर डुकी डुकी पिथू थी पिया। मां कहिड़ी जाइ ॻोल्हियां जिते तोखे सुम्हारिया? बाबा जेकॾहिं तो वटि बि हिन ससीअ जे लाइ जाइ न आहे बची त मूंखे अम्मा जी क़बर वटि वञी सुम्हारे अच। छो जो जॾहिं तूं न हूंदो हुए न त अम्मा मूंखे पंहिंजी ॿाहुनि ते सुम्हारींदी हुई ऐं अम्मा चवंदी हुई त अखियूं बंदि करे सुम्ही पओ न त गिदड़ अची खाई वेंदई। बाबा हाणे बि चौधारियूं मुंहिंजे गिदड़ फिरी रहिया आहिनि। बाबा मूंखे अम्मा जी बाह ते सुम्हारे अच, मूंखे अम्मा जी बाह ते सुम्हारे अच बाबा। ससी छोती अंदर के काती सां वॾी छोती बाबा वारी जी सूरन के जगाई। अम्मा रानी हिनखे चओ त हिकु दफ़ो वरी मूंखे ज़हर ॾे। सची अम्मा हिन दुनिया जे दर्दनि खां आजो थी वञा, आजो थी वञा। जेकॾहिं मूं वटि ज़हर हुजे हा न त मां पाण खाई छॾियां, पर बाबा मां तोखे कीअं ॾींदसि ज़हर? बाबा ओ बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञींदे? नंढी हूंदे जेको चवंदी हुई सो वठी ॾींदो हो साईं। हाणे त वठी ॾियण लाइ मूं वटि कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। बाबा बाबा मूंखे ज़हर वठी आणे ॾे, मूंखे ज़हर वठी आणे ॾे बाबा। बाबा मां तुंहिंजे हथनि सां मरण थी चाहियां। बाबा मूंखे ज़िंदगी बि तो ॾिनी आहे त मूंखे मौत बि तूं ॾे। बाबा जेकॾहिं फ़ैसिलो थिए न त मूंखे तूं ई मारजांइ, छो जो मुंहिंजी हिन ज़िंदगी ते तुंहिंजो ई हक़ आहे। मूंखे न मार, मां मरी वेंदो साईं, मां मरी वेंदो साईं। बाबा जो अची माण्हुनि खे उखनि देखो अथई कि 4 बार वञी जा अथसि कि माण्हू गॾु अथसि या को वॾो बदमाश आहे। मूंखे त यार ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। बाबा साईं इहो वई चने सारा जेल ऐं गैरेशम जे मथां फायरिंग कई ऐं इन्हे करे जेल मां निकितो। हाणे जेल मां छा निकितो पाण खे अहिड़ो मोतबर थो सम्झे ॼण मुल्क जो वाली हुजे। सोढा ॻाल्हि खे सम्झ। मूंखे ख़बर आहे त इहो बहादुर जे हथां गोलियूं खाई चुको आहे ऐं फ़ैसिले में असांजी मुदाख़लत ते आज़ादु थियो आहे।
ऐं न नबू कमदार जो पुट आहे। बाबा साईं ये ॿई पीउ पुट नबू ऐं चनेसर था कुॾनि गुलज़ार जे गुले ते, ऐं गुलज़ार वरी हुन मुजलड़े जो पालियल आहे। इहो ई त मां पुछां थो न, इहो ई त मां पुछां थो त नबू ऐं चनेसर मुजल जा धिकारियल आहिनि, त पोइ इहो गुलज़ार मुजन जे इशारे ते कुॾे छो थो? बाबा साईं गुलज़ार वारे हमरा जे मसइले जी तव्हांखे रिपोर्ट आहे, बाक़ी जेको अवां हुकुम कयो। सूबेदार सिकंदर खे चओ इहो माण्हू फ़ैसिले में अचे त खांसि कहिड़े बि तरीक़े सां इन हरकत जी पुछा कई वञे, ऐं जे न मञे त मथसि फायरिंग करणु ऐं धाड़ेलनि सां वास्ता हुजण जा केस दाख़िल करायोसि। वालेकुम सलाम। यो खबर खैर है के सलाम का कहो कब सलाम था क्यों तुझे इंतजार कर गुलज़ार बाबा ने कर तात आयो हां जे तो कुछ बजे न यार रखा है न का तेरे बेगे माई बसरा घर चोइंदो उते मामा ला करन से दादा ला करन से जे भगो आवते नबू पुट तुंजो आ तू पाण पुछीस इन मल त हे तुंजे बगल में बिठो आ न। बाबा वयम त केड़ो डो थी पियो मूंखे इहो त ॿुधाए के ॿुधायो तोखे? केड़ो डो थी पियो तू पहिरियों मूंखे ॿुधा त वे छो? ज़ाहिर आहे बाबा साईं दुनिया जा ॿिया बि कमकार हूंदा। बस यार चन सर ने कमकार जी को मूंखे ख़बर पवे त सही। नबू कमदार चने सरा जवान मुर्स तो अञा ताणी हिन जी शादी भी नाही कराए सघियो पोइ त ज़ाहिर आहे न माण्हू किथे न किथे कुंड पासो त अटकाईंदो न। गुलज़ार समझाइस आऊं वता तो इन करे चुचियूं कसाईंदो हे वतो तो इश्क कंदो पुट। अरे छॾे दे कम माण्हू वतने था वणन था छोड़ा लाइदा को सरडे न विझाई छाला करे छिडाड़िया रे ख्वार कर दोई बहादुर केर थींदो आहे हां बच्चे करे मुझे मथा फेरिंग कए ओ तुंजा पंजई प्रकार है न छटे लखा। नबू कमदार बहादुर के भी घट न समझ अच्छन कपड़न पाण ते एतराज ए पासे सा लंघण ते भी एतराज। गुलज़ार एतराज जायज तो करे हे जे मान के जुमला हणदो वतनो त मानू बर्दाश्त कंदस जा। बाबा उहे त मु दुश्मनी में हया न केंची दुश्मनी मोजन जी ॿियो वरी कंहिंजी हालो मोजन अथई किथे किथे भी हुजे पर ओड़ी महिल त गॾु हुयासीं न त पोइ हिन महिल गॾु छो न अथई? बाबा उहा त वक्त जी ॻाल्हि आहे न। हाणे मां ॿुधाए तोखे छा चवां जंहिं माण्हूअ खे सॼी मूं ज़िंदगी ॾिनी उहो अञा तारा फोटारो थो ॻाल्हाए अचे थो त फैसलो छो कई? जंहिं माण्हू असांजे घर खे तालो हणाए छॾियो उन जे करे तूं अची थो माण्हू जे नंगनि खे जुमला हणंदो जुमला ॻाल्हाईंदो थो अची चने सर पुट त तूं नबू कमदार जो आहीं पर भला छो अरे जर पंहिंजी का भेण हुजे या ॿियो को जुमला हणई आ तूं बर्दाश्त करी आ? हाँ वो जवाब त ॾे करी आ बर्दाश्त? बाबा कंहिंमें हिम्मत आहे जेको मुंहिंजे इज़त खे ॻाल्हाए अते जो ते साह कढी छॾियांसि। जने सर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। तूं गैरतदार आहीं ॿिया सॼी दुनिया बेगैरत आहे न। बाबा के कन भरिया थी हाँ या के टपा लदनी थी जो असल सभा बाहि भरियो पियो ही ॿुधाए त मूंखे हुनजो नालो विछास मथे में धूड़ कयास पूरो। यार सब कोई पंहिंजे घरां थो खाए जनज़र जे एॾा ई पालर यही न त ही ॾिसंदो जरा संग सजी अथई इहा बि तूं विञाए छॾींदे। बाबा लॻे थो त हाणे तुंहिंजो दिमाग़ बि कमु करणु छॾे ॾिनो आहे जॾहिं को वॾी फ़ैसिलो कयो थी न तुंहिंजी असल मत ई मुझी वई आहे। जनज़र कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ तूं मुंहिंजे अछी ॾाॾीअ खे ॾिस ॿेली जे न त वरी बुत ते टुंडियूं चाढ़ियूं आई त पोइ न ॾिसंसि पुट खे न पुट खे न यार न दोस्त खे ॿुधाए थो छॾियई
माई बसरा नित ससीअ जा लाह कढी मां छो कंहिंजा लाह कढंदसि हाजी होश में आहे ॿी ख़बर पई थई हाशिम बि राज़ी कोन्ही त इहा ससु ई घर छॾे छो आई आहे। अब राज़ी आहे नाहे उन में बसरा जो छा बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। हाणे इहो पलियो बोती थो पगड़ी रुलाईंदो कॾहिं रेस कांबू खान वटि कॾहिं वरी रेस अनवर खान वटि। पाण ॼाणनि पंहिंजा कम जे डुके भॼे थो उन में बि मुंहुं चो छा। ऐं चवे थो त बहादुर खान खां मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो हुन मुंहिंजी धीअ ते इल्ज़ाम हयो आहे सती जती आहे जंहिं ते इल्ज़ाम हयो अथई। माई बसरा माण्हू जी बेहयाई खे बि सलाम धी खे धत नथो करे वते तो पंहिंजी इज़त खे नीलाम कंदो माण्हू थू थू कंदा था वतन हिन जे मथे ते जूं ई कान थी सुरे। तो में बि घटि कान्हे आजी अध खां मथे राज में त तो डंढोरो ॾिनो आहे। माई बसरा मूंसां हिननि कया आहिनि कलूर मुंहिंजो प्यारो भाणजो मूंखां जुदा कयो अथनि सो मां हिननि खे छॾींदुसि ईअं सोलो छॾींदोसां। हाजी तूं कॾहिं खां वठी चङो मुड़ुसु थियो आहीं जो माण्हू जे मथां छो छॾींदो तो थी पंहिंजी औकात में रह। ये हर का अहिड़ी ॻाल्हि न ॿुधां न त धिक्का ॾेई था कढींदुसि ॿार। पई ख़बर अचण सां ई बड़ 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 छो शुरू करे पियो इहा ख़बर ई नथी पवई पई त को घर में आहे नाहे को ईंदो को वेंदो सफ़ा को बेअकुलो आहे। ओए हाजी भितनि खे बि कन थींदा आहिनि भितनि खे। माई बसरा मूंखे कहिड़ी ख़बर तो बहादुर हिते अची वेंदो। हाणे त ख़बर पई न ओ हाजी तूं आमूं वांगुरु मुलाज़िम पेट पालण जे लाइ सो सब्र करे वक़्तु गुज़ार। हाणे साईं तूं ॾिठो आहे ॿियो बेगो लहे अधानू बि कोन सदाई तूं सवा शेर पंहिंजे ज़बान ते कंट्रोल कर हरू परू थो दर पदर पाण खे करे। हाणे बसरा कचे हुजे ॼण पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया मांखे बि कढाईंदे घर मां मांखे बि मुंहिंजो बि टुकुर विञाईंदे। राणी अदो पलियो किथे आ? अलाए हाशिम ॿाहिरि निकिरी विया ऐं चाचो सुमर ऐं बाबो सुमर त रेशम जी ज़मीन ते सुबुह खां हले वियो आहे। लॻे थो त ते वॾे जो दिमाग़ कम कोन थो करे वॾे तो वॾेरनि ऐं ॿियनि माण्हुनि ॾे फैसले लाइ भॼंदो। हाशिम वो भी छा करे ससु जी हालत उन खां ॾिठी कान थी थिए। ससी खे असां चयो त वो अहिड़ा कम करे वो मुंहिंजी भाइटी आ उन जे करे मां सच चवण छॾे ॾियां उनखे ज़रूरत कहिड़ी अकेली अस्पताल वञण जी। हाशिम हुनखे पेट में ॾाढो सूर पियो ऐं हाणे बि दाऊं थी करे त मूंखे पेट में सूर आहे चाची। मरी त कोन वई न सब्र न पई करे सघे। अदा बहादुर जेल में हुयो ऐं माई बसरा हुई कोन ऐं उनजो मामो हाजी आहे जेको उहो बि ॿाहिरि हुयो उहो बि कोन हुयो त पोइ छा करे आ। मूंखे हाणे इहो ॿुधाए त पंहिंजो घर छॾे छो आई आहे? अदा बहादुर मारेस पियो मासी बसरा हुनखे क़ुरान लाए ॾिनो। तूं छा ते हुनजी वकील थी? मां तोखे इहो थी ॿुधायां त ससु सां नाहक थियो आहे। राणी मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ मां हुनजी हर ग़लती बर्दाश्त करे सघां थो पर इहो कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि त हुनजो कंहिंसां नातो हुजे। ये ना हाशिम बस कर त ईअं तुंहिंजी मुंडी न भञी छॾियां। तमाशो खणी बनायो अथनि घर छॾे अची थियूं पनाह वठनि
इज्जत जो जनाज़ो थियूं कढनि उन्हनि खे जीअं वणंदो तीअं कंदियूं सिसियूं लाहे छॾींदोसांव असांखे पंहिंजी इज़त खां वधीक ॿी का बि शइ न आहे ऐं तो जेकॾहिं सिसीअ जो नालो वरितो अथई न उन खां अॻु तुंहिंजी मुंडी भञी करी थो विख विख दोखा कूड़ दगाऊं विख विख दोखा कूड़ दगाऊं कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं वनाऊं हीअ हक़ीक़त कहीं बि न जाती हीअ हक़ीक़त कहीं बि न जाती कंडन जिया से जहयाती कंडन जिया से जहयाती हर मन हितड़े घायल आहे सारो देह दुखायल आहे पाए ॾिसे को दिल सां झाती पाए ॾिसे को दिल सां झाती कंडन जिया से जहयाती कंडन जिया से जहयाती